अस्सलामुअलैकुम जी, आपके अपने शो द शैला गुल शो के साथ मैं आपकी अपनी दोस्त शैला गुल आपके खिदमत में हाजिर होंगी। तो आप ठीक ठाक होंगे, मजे में होंगे, जहाँ भी होंगे खैरियत से होंगे। अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे ऐं तव्हां सोचंदा त जॾहिं अचानक छा थियो त शैला सिंधी में ॻाल्हि भुलिजी करे त भई जॾहिं असांजे कल्चर जा डे था अचनि, जिते असांजे सकाफ़त जी ॻाल्हि थी अचे, जिते असांजे सिंध जी ॻाल्हि थी अचे, उते दिलि चवंदी आहे त बसि पाण पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइणो आहे। अॼु मुंहिंजे सिंधीअ सां कुझु ॻाल्हाइण जो स्पेशल मक़सदु इहो आहे त जेके महिमान मूं वटि मौजूदु आहिनि, जंहिं मां हिन एनवायरमेंट में आहे त शैला गुल शो में सेट बि चेंज आहे। तव्हां चवंदा छा थी वियो त ॿुधाईंदी हलां तव्हांखे त असांजे सिंध जो, बल्कि आऊं हिन वक़्तु हुनखे सिंध में बिल्कुलु काउंट न कंदसि, पर पूरी दुनिया में, पूरी वर्ल्ड में जेको असांजे सकाफ़त खे कंटिन्यू खणी करे असांजे सकाफ़त जा रंग, असांजी तारीख़, उहे सभु जेके बुनियादी ॻाल्हियूं जेका अवेयरनेस सभिनी ताईं पहुचाए थो पियो, उहो सिर्फ़ु असांजे पाकिस्तान में, असांजे सिंध में हिकिड़ो नालो आहे। हमारे पूरे पाकिस्तान में सिर्फ़ु एक नाम है, वो है नूर मेमण हालन। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ठीक है, अल्लाह जैसान ता बुधाए तो बस के अलावा तानी गांव ता ठीक है, अल्लाह ताया खुश रखे हमेशा। बड़ी मेहरबानी ता मुझे अंगड़ा आया नहीं ये अंगड़ वालो माहौल चेंज ये थोड़ो मॉडर्नाइज करती है। हां बिल्कुल ना, ये सारे कल्चर है, बिल्कुल सारे कल्चर पुरानो है नओ मिक्सचर थी वियो। त मां अॼु अदारे पंहिंजे जेको आहे सो जे जॻह तां हीअ असांजी सकाफ़ती शयूं शयूं निकिरनि थियूं, तां वञनि थियूं, अॼु उन शॉप में मौजूदु आहियूं ऐं असां वेठे वेठे छो त कचहरी था कयूं, छा ख़्यालु आहे। अदा सां मिली मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधी त अञा वधीक दिलि ख़ुशि थी न। जीअं जनरल तव्हां ॻाल्हि कई त सकाफ़त जूं अलाए केतिरियूं ई शयूं आहिनि जिते माशाअल्लाह असांजे मॉड स्टाइल में तव्हां आणे करे हर माण्हू जे लाइ हिकिड़ी नवाण आंदी आहे। इहो कीअं ख़्यालु आयो तव्हांखे तव्हांजो? असल में भेण ॻाल्हि इहा आहे त असां वटि इहा आहे त ख़ुदा जे तरफ़ां ॾिसो दुनिया में हाणे जी टीम लिस्ट आहे सभु, हिनखे त असां वक़्त खां वठी ॾिसंदा था अचूं त हीउ मुंहिंजे दड़े मां निकितो आहे, डिस्कवर थियो आहे, हिनखे छा ऑर्डर आहे, कीअं आहे, छा आहे। उन खां पोइ जॾहिं मतिलबु हिस्ट्री गुज़री वई, तारीख़ गुज़री वई, एतिरो टाइम गुज़री वियो, पाकिस्तान खे आज़ादु थींदे 70 साल थी विया, पर हिन शइ ते कंहिं बि फोकस न कयो। बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे। हाणे इहो त हिनखे ओडियल छा आहे ऐं जेकॾहिं असांजो कल्चर आहे त उनखे असां कहिड़े नमूने सां डिकोड करे मार्केट में आणियूं, दुनिया खे ॾेखारियूं। हाणे हिकिड़े मतिलबु मूर्तीअ खे थियो पियो आहे त ठीकु आहे, पर असां मार्केट में आणियूं न उनखे सभिनी शयुनि खे मतिलबु असांजो मैसेज कन्वे थिए थी। इनखे ऑडियल जेको पहिरियां सभिनी खां वधीक नुमाया मूंखे ॾिजो, मां तव्हांखे शइ बि ॿुधाईंदी रहां। इहो ज़रूरु ॿुधायो वियो हुयो त हिनखे शॉर्ट कपिड़ा पातल आहिनि, अधु मूर्ति जेका असां कपिड़ा नया पातल आहिनि त इहो घणो हाईलाइट कयो वियो आहे। लेकिन अदा नूर जेका ॻाल्हि ॿुधाई आहे उहा तव्हां सभिनी खे एॾी माना डिफरेंट लॻंदी। जेको हिनखे ओढियल आहे कपिड़ो, जॾहिं बि हिन मूर्ति हुनजी निकितल आहे, हुन जो शेप ठहियल आहे, उहा सभिनी खे ख़बर आहे त जेको ओरिजिनल मतिलबु जेके तारीख़ी शयूं निकितियूं मौज जे दाड़े वॼा, त उन्हनि खे जेके सभु शयूं हुन में जेको टुको ठहियल आहे, जेको हुन बॉडी खे जेको कपिड़ो पातल आहे, उन कपिड़े मज़ा अदा हीअ डिज़ाइन ठही तमामु बहितरीन अंदाज़ सां तव्हां ॾिसो था पिया। सॼे दुकान में जेॾा नज़र वञे थी अदा जी शयूं आहिनि माशाअल्लाह। वॾे में वॾी मुंहिंजे लाइ जेका प्राउड जी ॻाल्हि आहे, इन शइ ते ई मूंखे लतीफ़ अवार्ड मिलियो आहे। छा ॻाल्हि आहे, बहितरीन तमामु घणो। अदा हिन जी सोच कीअं आई, मतिलबु हीअ जेको पहिरियल आहे हिन मूर्तीअ खे, इन में जेको असांजो छपो आहे कल्चर जो, जेको असांजी तारीख़ सां जुड़े थो, इहो कीअं ख़्यालु आहे? मूं वटि कयो न भेण, त ॾिसो हिन सभिनी शयुनि खे चार वहिंवार खे ख़ुदा हलाए थो न, मतिलबु का हस्ती जेका हलाए थी। हाणे असांजो इहो आहे त ख़ुदा वरी जेका कमु वठणु चाहे, ईअं ई कॾहिं वेठा हुआसीं दोस्तनि में वेठा हुआसीं, बदीन वेठो हुउसि दोस्तनि सां गॾु, ईअं कचहरी कई थी पियो, अॼु 20 साल लॻे थी ॻाल्हि आहे। त इहा ॻाल्हि इहा थी त हुननि चयो त यार हीअ जेका मूर्ति आहे ऐं उनखे छा पियल आहे, उन ते डिस्कस थी, ईअं ई फॉर्मली डिस्कस थी। त मूं चयो हिनखे अजरक जे हवाले सां ॻाल्हि कनि था, पाण वटि सिंध जो कल्चर अजरक सां ई स्टार्ट वठे थो। टोपी अजरक असांजी कुहाड़ी पटको असांजी सभु शयूं आहिनि, गोश्ती असांजी आहे, सभु शयूं बिल्कुलु। त पोइ इहो थियो त छो न हिनखे जेको सो डिकोड करे मार्केट में लॉन्च कजे ऐं डोर टू डोर ऐं वञी करे माण्हुनि ताईं पहुचायो मैसेज। तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल ॾिसंदा हो या फेसबुक ॾिसंदा, सॼो भरियो पियो उन जे लाइ त माण्हुनि खे मैसेज कन्वे करिणो हो, इवन दुनिया ताईं, पूरो यूरोप ताईं पहुचाए छॾियूं सभु शयूं। त हीउ ॾिसो असां केॾा शाहूकार माण्हू हुयासीं ऐं हाणे असां थोरा सदा थी विया आहियूं। असांजो असां वक़्त जा ऐं असां तारीख़ जा अमीर तरीन माण्हू आहियूं जेके सिंध सां जुड़ियल आहिनि। बिल्कुलु असांजी उहे माशाअल्लाह सुठी धरती आहे। मतलब तव्हांजे यूरोप खे 300 साल थिया न, तव्हांजे यूरोप खे 300 साल थिया ऐं असांजो जेको पहिरियों मेगा सिटी मोहनजो दड़ो, पूरी दुनिया जो मेगा सिटी, दुनिया जो पूरो मोहनजो दड़ो, जिते सिविलाइज़्ड माण्हू रहंदा हुया, असांजो खितो हो न। हाणे असांजे खिते में असांजे खिते जो इहो जान थी वियो त असां अॼु जी जेका ॻाल्हि आहे इहा आहे
त असां ख़तम थी वियासीं न पर ख़तम न थिया तव्हां जहिड़ा तव्हां वारी ॻाल्हि जोधा जवान न न जेके जोधा जवान असांजा उथिया ऐं असां ॾिसो ॾींदासीं अली कादर साहब खे बिल्कुलु 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 नवाण हिकिड़ी आंधी जहिड़ो कढी आयो ऐं हिन खां पोइ सिंधु दरिया ते पोइ मुख़्तलिफ़ ॾींहं थींदा रहिया पर जेको सभ खां पहिरियां असांजे कल्चर खे माना नुमाया करण जे लाइ हालांकि उनजो अञा बि सलाम पेश करण लाइ ॿी शख़्सियत वञे थो पियो त जिते टोपी अजरक जो ज़िक्र थियो किथां उहा ॻाल्हि पैदा थी किथां असां सिंधियुनि खे जोश में आंदो असां उथियासीं उथी बीह रहियासीं त असांजे सकाफ़त खे असांजे कल्चर खे या असांजे जेको धरतीअ खे अगरि कोई ललकारींदो पोइ असां सभु हिकु आहियूं तो हींअर बि आहे ऐं ॾिसो था त बेटनि जा मसइला दुनिया में हर उन शइ जा मसइला जेके मोहबतुनि जा मसइला तारीख़ खे तारीख़ खे तर्जुमो हुई आहे तारीख़ी ॻाल्हि हले थी पई त मां ज़रूरु तव्हां खां पुछंदी कल्चर डे जा ॾींहं ॻाल्हिनि मां शॉर्ट ॻाल्हि में कंदी आहियां त तव्हांजूं छा छा तयारियूं मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदी आहियां त मूंखे अदा अॼु नई अजरक पर आई आहे जेका फर्स्ट टाइम लॉन्च कई आहे तव्हां ऐं हीअ सिर्फ़ु ओनली फीमेल लेडीज़ जे लाइ त ॾिसण लाइ त सभई जेंट्स खे ॾाढी वणंदी चवंदा असां पायूं पाइण जे लाइ त असां अजरक त हाणे कॉमन आहे पर ही वरी मूं स्पेशली लेडीज़ जे लाइ कई आहे त जीअं हिन में इहो ई छपो आहे जेको मेस में आहे ऑलरेडी पहिरियां तव्हांखे जॾहिं यूटिलाइज़ कयो हुयो अहिड़े तरीक़े सां जॾहिं ही घुरायो हीअ आहे हा उन में हाणे हिन में लिखाई न आहे उन में लिखाई उन जी तमामु जेका तव्हां पाए वेठा आहियो हीअ मल्टी जेको अजरक आहे हिन जो सिंधी मफलर नालो रखियो आहे जेके पूरे सिंध जे कल्चर खे हिन में मतिलबु हिकु जॻह ते आंदो आहे त ही तव्हांजो थर थी वियो ही तव्हांजो अपर आहे जेको खैरपुर वग़ैरह में ठहे थो हीअ असांजो मिट आहे ही लाड़काणो सॉरी न ही वेरी असांजे कल्चर तारीख़ सां ही लाड़काणो थी वियो ऐं ही असांजो मिट थी वियो मतिलबु जेको असांजो विचोलो विच किथे आहे जेको सभिनी खे ॿधी वेठो आहे हा बिल्कुलु उन विच खे असां कयो आहे त जेको ही हाला बिरशा मटियारी में जेको विच आहे जेका मुंहिंजी मटियारी मुंहिंजो हाला मुंहिंजो बिरशा ऐं उहो जेका असांजो कलंदर आहे असां मुंहिंजे दाड़े खां वठी असां चवंदा कश्मीर खां वठी असां कराची ताईं जेको काउंट कंदा आहियूं त इहा मोहबत जेका हले थी पई उहा तमामु घणी आला आहे तमामु घणी शानदार आहे शॉर्ट टाइम में ज्यादा खां मूं टाइम वरितो मुंहिंजो भई कल्चर डे जे हलनि था पिया त स्पेशल त तव्हांजो इंटरव्यू हुअणु ज़रूरी आहे ऐं स्पेशल तव्हां अवॉर्ड जेके रखिया आहिनि उहे ज़रूरु तव्हां अवॉर्ड्स दुबई आहिनि कुझु हितां सिंध जा आहिनि ही कराची में मिलियो हुयो ऐं ही वरी मनता अवॉर्ड पहिरियों अवॉर्ड आहे जेको आई थिंक मूंखे हाला में मिलियो अच्छा माशाअल्लाह पंहिंजे शहर में अवॉर्ड मिलंदो आहे केॾी ख़ुशी थींदी आहे उहा वरी अलॻि हूंदी आहे ख़ुशी ईअं लॻंदो आहे त अदा अहिड़ा तव्हां हज़ारे अवॉर्ड अञा तव्हां जेको रिसीव कयो इंशाल्लाह पर मुंहिंजे हिसाब सां हिन अवॉर्ड या जेके रिवॉर्ड जेके तव्हांखे मिलनि था पिया हिन खां वधीक तव्हांजा हक़दार आहियो न बिल्कुलु न वॾी ॻाल्हि आहे ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो न त जेका मुंहिंजी मोहबत हुई त सिंधी ॿोली असांजी ख़तमु थींदी पई वञे उनखे कहिड़े नमूने सां झर झंग में पहुचाइजे उन जेका वाल हैंगिंग ठाहिराया उहे तव्हांखे ॾेखारियां थो अजरक ते अल्फाबेट तव्हांजी त असांजो मैसेज कन्वे थिए पियो अॼु असांजो हर प्राइमरी स्कूल आहे उहो जेको हा नथो पढ़ाए सिंधी नथो पढ़ाए त असां चाहियूं था त सिंधी ॿोली आम हुजे भला ॿार पुछनि त इहा आहे छा बिल्कुलु ऐं तव्हांखे मतिलबु मां पंहिंजी नंढीअ खे अक्सर ॿुधाईंदी आहियां त उहो सिंधी मां लिखी ॾींदा अलिफ बे ते खां शुरू कंदा आहियूं त सॼो मां लिखी ॾींदा त मम्मा तो हमें पढ़ाते थे कि अलिफ बे ते से पढ़ाते थे तो मैंने कहा इहो हुते बि पढ़ाईंदा आहिनि असीं बि पढ़ाईंदा आहियूं असां वटि जेका कुझु अल्फाज़नि जी कुझु रुगो चेंजिंग आहे तंहिंजे करे 26 अखरनि जो जेको मेलाप आहे जो किथां खां किथे निकिरी वियो आहे त उनखे थोरो तफ़सील सां मूंखे सम्झायो असां वटि जीअं चवंदा आहिनि त 26 अखरनि खे काउंट कयो वेंदो आहे पर हक़ीक़त में 52 अखर जेको असांजी सिंधी लैंग्वेज में लिखियो आहे सो तमामु घणो अनोखो आहे उन में वरी जे बचे थी बे बचे थी उन में ॿिया लफ़्ज़ ॿियनि वटि न आहिनि ऐं दुनिया जी सभिनी ॿोलियुनि खां वधीक रिच ॿोली आहे मूंखे नथो लॻे त 52 कंहिं ॿी ॿोलीअ में हुजे बिल्कुलु ईअं ई आहे छो जो तव्हां इंग्लिश जा जेके वर्ड्स वठंदा उनमें कमी पेशी आहे की तरीक़े थी बहरहाल चवण जो मक़सदु मूंखे तमामु घणी ख़ुशी थी त हिन एकता डे जे ॾिहाड़नि में कल्चर जे ॾिहाड़नि में जेको सोचे सां मुलाक़ात बि थी वई सॼो ही ख़ूबसूरत दुकान जेको भरियल आहे जेको ही पूरो हैंडीक्राफ्ट सां सॼो आहे हिन में खोड़ सारियूं शयूं जी जॻह आहे हिन ते सॼो काशी जो कमु चवंदा आहिनि हिनखे असांजो वजह सां मुंहिंजे ख़्याल में त हीअ ॾाढो ख़ूबसूरत ठहियल आहे ऐं मूंखे ॾाढो पसंदि आहे मां बि वरितो आहे तव्हां ज़रूरु वठिजो ऐं जेके ॿियो त ख़ैर झंडीअ जो कमु आहे हीअ काशी आहे हीअ झंडी आहे मां उहो त ॿुधायो हिन में सौ बि रखिया असां कमु कयूं सो जी मतिलबु चवण जो मक़सदु इहो आहे त ॿुधाईंदी हलां त हीअ हिकिड़ो आर्ट जो कमु आहे ही सिर्फ हिकिड़ो नौजवान आहे जे तव्हां ॻाल्हि कई त उहो कमु थो करे छठे खां बैक ते थोरो सपोर्ट कोन्हे असां सपोर्ट कोन्हे असां वटि असां निधन कयूं सभु
अनएक्सपेक्टेड है कि ॾिसो हुन जा धनी थींदा ई शयूं पूरी दुनिया में सर्वे करे सघनि। ये बात मैं ऐसे जरूर बताना चाहूंगी, मैं अपने शो में आप लोगों को ये बताना चाह रही हूँ कि ये आप जार देख रहे हैं, आप सोच सकते हैं कि आपका या मेरा माइंड कहाँ जाएगा, ये जार के अंदर चारपाई कैसे आई और किस तरह से इसको इसने बनाया, लेकिन ये उसके अपने दिमाग की क्रिएशन है, उसने इस तरह से बनाया है, लेकिन इसको कोई लेने को तैयार नहीं, या शायद कोई अपने पास इसका स्टॉक नहीं रखता, लेकिन वो बंदा बेचारा अपनी मेहनत से हर रोज ये चीजें बनाता है और शॉप्स पे पहुंचाता है कि मैं बेरोजगार हूँ, मुझे काम दिया जाए। सुन एनर्जी मार्केटिंग नथो करे सके न, खाए सके तो मार्केटिंग नथो करे सके, तो गवर्नमेंट जो फर्ज थिए तो उनन के सपोर्ट करे, उनन के एड़ा जेके से ये समझो त प्लेटफॉर्म अता करे जिमें हिन जी शयूं सेल आउट थी पूरी दुनिया ताईं पहुंची। असां कंदासीं, बिल्कुल कंदासीं, असां हर सपोर्ट में हर कदम में तव्हां सां बि गॾायूं ऐं हर कदम में उन नौजवान सां गॾायूं जेके पंहिंजी महिनत खे आणीनि था साम्हूं, ऐं इंशाअल्लाह ताला आणींदा रहंदासीं पंहिंजे कल्चर खे। अञा त घणो कुझु आहे न, ऐं आउं हिकिड़ा अली साहब जा वर्ड से हमेशा यादि रखंदी आहियां त असांजी जेका दौड़ आहे, जेका असांजी भॼ आहे, जेका असांजा कदम आहिनि, उहा अञा लखनि हज़ार कदमनि खां परियां आहे, तो असांजी दौड़ अञा जेका आहे लखनि हज़ार कदमनि खां अॻिते आहे। हमेशा उनजे लफ़्ज़नि सां मां मुतफ़िक़ रहंदी आहियां, ऐं असांजा सुठा वक़्त जा उस्ताद रहिया आहिनि, असांजा तमामु जीनियस माण्हू आहिनि, असांजे सिंध जो उस्ताद सुभाणे अली साहब, अल्लाह हमेशा ख़ुशि रखे, जॾहिं असांखे एकता डे ॼाणे ॾिनो, असांखे कल्चर जा ॾींहं ॾेखारियो, सिंधू दरिया जा चैनल ॾेखारियो। कॉन्सेप्ट ई कोन्हो न, असां वॾेरा त वञी रुगो बनी मारो कंदा न सपोर्ट, हिकिड़ी नई पर हाणे ॾिसो न चैनल खां जेका चेंजिंग हाणे आई आहे उन में इहो आहे जो तव्हां टिकटॉक आहे, यूट्यूब आहे, सभिनी जॻह ते माण्हू चाहिनि था त असां अजरक पायूं, असां पंहिंजा कल्चरल कपिड़ा पायूं, बलोची असां जेके पख्तून आहिनि, जेके असांजो पाकिस्तान सॼो सर पाइजो ई आहे। जी तव्हां सभिनी खे ख़बर आहे त नूर मोहम्मद हालाई मूंसां गॾु आहे, असांजे सिंध जो जेको उहो जोधो जवान जिते मां नालो रखियो आहे, ऐं उनजी जेका चवंदा न पंहिंजे तरफ़ां जेका जोख आहे, जेका जोखम हले थो, जेका महिनत हले थी पई, उनजे ज़ात सां रखे थो, ऐं माशाअल्लाह उनखे अलाह साईं कामयाबु कयो आहे। ज़रूरु पुछंदीमांसि आख़िरी सॼी टोटल जदोजहद जेका जमा थी आहे, कि कॾहिं केतिरो टाइम थियो आहे तव्हां कमु कंदे सदाफ़ती कमु? एक्चुअली ही कमु कंदे प्रॉपर वे में 20 साल खनि थी विया, 20 साल थी विया आहिनि, ऐं जॾहिं 2000 में जॾहिं मुंहिंजी अमर डेथ थी वई त उन खां पोइ मूं इहो ॾिठो त ही सभु माण्हू मरी विया ऐं आउं बि मरी वियुसि, उन ॾींहं खां मूंखे मरणो न आहे, मरंदुसि कोन आउं, ऐं मरण खां पोइ बि ज़िंदा रहां, उन जे करे हिन फील्ड में आयुसि, ऐं अल्हम्दुलिल्लाह ॾाढी सपोर्ट सोच हर माण्हू खे न ईंदी आहे त हर माण्हू मरंदो आहे, मरणो आहे छो जो दुनिया में आयो आहे, कंहिंखे वञिणो आहे, लेकिन उन माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि कढंदो, ईअं कोन्हे तव्हांखे ख़ुदा हिते कंहिं मक़सद लाइ मोकिलियो, बेशक ईअं कोन्हे त असां दुनिया में अचूं, ॿार बच्चा ॼणियूं, खाऊं पियूं ऐं मरी ईअं न, कुझु कयो अहिड़ो जंहिंसां सुञाता वञो, कुझु कयो अहिड़ो जंहिंसां यादि रहो था त आख़िर फलाणे माण्हू जो नालो हिन दुनिया में आख़िर कहिड़ी ॻाल्हि सां रहिजी वियो, त जीअं तव्हां नूर आहे उन पंहिंजे तरफ़ां अजरकूं, चपा, मुख़्तलिफ़ कोरूं, तारीख़ खे सभु खे गुज़ारियो आहे, त माशाअल्लाह अलाह साईं कंदो, ऐं तव्हां क़यामत तव्हांजो नालो आहे, ऐं असांजे सक़ाफ़त जो हज़ारनि सालनि खां नालो अचे थो, माण्हू दुनिया में आयो त ख़ाली कोन कुझु करे वियो, पंहिंजे हिसे जो कमु करे। अच्छा ज़रूरु पुछंदसि तव्हांजो ही जेको डिस्ट्रीब्यूशन जेका हले थी कंप्लीट पूरी दुनिया में आहे, पूरी दुनिया में, ऐं उन में का डिस्टर्बेंस के मसला पेश ईंदा हुजनि, कीअं मुश्किल आहे कमी आसान आहे सॼी दुनिया में पंहिंजी सुञाणप पहुचाए? हिकिड़ो माण्हू असांजो कल्चर त ॾिठो आहे न, ऐं हिकिड़ो माण्हू कुझु बि नथो करे सघे, हाणे अल्हम्दुलिल्लाह जेतिरा बि सिंधी पूरी दुनिया में रहनि था उहे मूंसां कनेक्टमेंट, जीअं जिते जो तव्हां प्रोग्राम ॾिसो उते सामान पहुचो ई वेंदो आहे ऐं पहुचाए ॾींदा आहियूं सभिनी शयुनि खे, पर हिकिड़ो निमाणो अर्ज़ु हुयो, असांजा इदारा, असांजी हुकूमतूं, असांजा विभाग जेके आहिनि उन्हनि खे कुझु न कुझु करणु खपे, मतिलबु सॼे सिस्टम खे पाण सां गॾु वठी हलणु खपे, उन्हनि खे प्लेटफॉर्म ॾियणु खपनि, उन्हनि खे थोरी सहूलियतूं ॾियणु खपनि, ऐं उन्हनि मार्केटिंग ॾियणु खपे, रीच ॾियणु खपे वर्ल्ड ताईं, इहे सभु शयूं गवर्नमेंट करे सघे थी, हिकिड़ो आम माण्हू नथो करे सघे। सही ॻाल्हि आहे, बेशक आहे, लिखतो रहे तव्हांजा तमामु हमेशा अलाह तव्हां ख़ुशि रखे, पंहिंजे कल्चर खे, पंहिंजी सरज़मीन खे, मोहबत खे वठी हमेशा अॻियां वधंदा रहूं, असीं हमेशा तव्हां सां गॾु आहियूं, ऐं हर क़दम ते तव्हां सां गॾु आहियूं। शॉर्ट टाइम में तव्हां सां मोहबत हुजे विछोड़ियो, मां ज़रूरु जॾहिं असांजे सिंध वासियुनि लाइ हिकिड़ो मैसेज काई ॻाल्हि ज़रूरु शेयर कयो जेको तव्हांजे दिलि में हुजे, को दुख हुजे उहो बि चई सघो था। हा, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त दुनिया में हर शइ पॉसिबल आहे, ऐं तव्हां शायदि जेके ॾिसनि पिया मूंखे उहे मूंखे ॿिए खां न सुञाणंदा हुजनि, पर आउं अकेलो माण्हू आहियां, इन सभिनी शयुनि खे आउं मुंहुं ॾियां थो, फेस करियां थो, जस्ट मतिलबु तव्हां करे सघो था। ॾिसण वारा जेके नौजवान आहिनि
पंहिंजे पंहिंजे फील्ड में तव्हां पंहिंजो नालो कमायो, महिनत करियो ऐं तव्हांजो ख़ुदा पूरो करे राह खां पोइ न विञाईंदो। तव्हांजो ख़ुदा कंहिंखे बि ईअं न आहे त तव्हां पूरो करियो ऐं तव्हांखे ख़ुदा मोट न ॾे। इंसानु तव्हांखे मोट न ॾींदो मर्ज़ीअ वारो। ख़ुदा तव्हांजो कॾहिं पाव पाणी जो रखंदो न, तव्हांखे बहकंदो। तमामु बहितरीन, अल्लाह ताला ख़ुशि रखे हमेशा। एकता ॾियारे कल्चर डे अचे थो पियो, उन ॾियारे जे हवाले सां बि कुझु ज़रूरु असां सिंधवासियुनि खे तव्हां चओ। तव्हांजी तारीख़ जेका हर माण्हू ताईं पहुचे थी, असां सिंध जी तारीख़ पहुचाइण वारा तव्हां आहियो। ही पहिरियों चकर हूंदो जो असांजो जेको एकता डे आहे, कल्चर डे आहे, उहो कंफ्यूज़ वञे पियो न कोरोना जे करे या ॿियनि मसइलनि जे करे। पर थोरो बसि लिहाज़ करियो, एहतियात करियो, सभु शयूं ज़रूरी आहिनि। छो न कल्चर असांजो आहे, पर असांजा इंसान, असांजा माण्हू वधीक कल्चर खां कीमती आहिनि। त उन जे लाइ ज़रूरी आहे त सभिनी शयुनि जो फॉलो कनि ऐं ॾाढो दिलि जान सां मल्हाइनि। सुठी ॻाल्हि आहे ऐं मल्हाइणु खपे। असां खां पोइ असांजो मुल्क आहे, सॼो आहे, असांजा जेके भाउर आहिनि, असांजा पंजाबी आहिनि, असांजा पठान आहिनि, बलोच आहिनि, असां खां पोइ उन्हनि मल्हाइणु शुरू कयो। पहिरीं कॉन्सेप्ट ई कोन हो न हुनखे मल्हाइण। असांजे कल्चर डे खां पोइ हाणे हू कीअं पंहिंजा मल्हाइनि था, तव्हां बि मल्हायो, पर थोरो एहतियात। तमाम बेहतरीन। मैं आप सबको बताती चलूं कि हमारे नूर भाई माशाल्लाह से सारी ये जो अजरकें, टोपी, कल्चर की जितनी चीजें जो भी आती है, काफी ऐसी चीजें जो भी दिखाना चाहते हैं वो मैं आपको बीच में दिखाती रहूंगी। तो वो है सारी आपको बताते हैं। किसी भी चीज की जरूरत है तो हाला में बैठे हैं, कराची में जहाँ कहेंगे ऑनलाइन माशाल्लाह से हर चीज मिलती है। जहाँ पे जो चीज आपकी फेवरेट है मंगवाना चाहते हैं घर बैठे मिल जाएगी। तो जरूर आप ऑर्डर करें। अजरक, टोपी, ड्रेसेस, ऐसे कपड़े बहुत अच्छे अच्छे, हर चीज आपको घर बैठे गले खूबसूरत मिलेंगे, आपको रिलियां मिलेंगी, कल्चर की चीजें बड़ी मिलेंगी। तो इंशाल्लाह ताला मैं चाहूंगी कि आप हमारे प्रोग्राम भी देखते रहें। मुझे प्रोग्राम के हमेशा इंतजार रहो। तो शेला कुछ होता है सामू आहे। उम्मीद क्या थी तव्हांखे प्रोग्राम सुठो लॻो। तो इंशाल्लाह ताला नए प्रोग्राम सां गॾु तव्हांजे खिदमत में हाज़िर। तेसिताईं अल्लाह जे के बाद।